अहम ख़बर न्यूज़ सेवण खां सेवण वेझो वेन कल्टी थियण सबबि 2 ॼणा थॾे ते फोत थी विया आहिनि। औरतुनि ऐं ॿारनि समेत 20 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इंडस हाईवे ते आराज़ी वटि तेज़ रफ़्तार मुसाफ़िर वेन टायर बरस्ट थियण सबबि कल्टी थी पई आहे, जंहिं जे नतीजे में हिकु मासूम ॿारड़ीअ समेत 2 ॼणा थॾे ते फोत थी विया आहिनि। हादसे जे नतीजे में 20 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन में औरतूं ऐं ॿार शामिल आहिनि। हादसे बाद ज़ख़्मी ऐं फोतुनि खे सैयद अब्दुल्ला शाह मेडिकल इंस्टीट्यूट पहुचायो वियो आहे। फोतुनि में पीर सन मोहम्मद ईसा सोलंगी ऐं 4 वरियनि जी ॿारड़ी शामिल आहिनि, जॾहिं त ज़ख़्मी में अहमद अली लुंड, एजाज़ नियाज़ कोसो, साइमा मारवी, नसीमा सोनी, अफरोज़ सोनी ऐं ॿिया शामिल आहिनि। मुसाफ़िर वेन सीता खां हैदराबाद तरफ़ वञी रही हुई त ॻोठ अराज़ी वटि हादसो पेश आयो आहे। अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया सेवण वेझो वेन कल्टी थियण सबबि 2 ॼणा थॾे ते फोत थी विया आहिनि। औरतुनि ऐं ॿारनि समेत 20 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। नासिर ॿुधाई पिया अफ़सोसनाक ख़बर बाबति सेवण वेझो वेन कल्टी थियण सबबि 2 ॼणा थॾे ते फोत थी विया आहिनि। इन हवाले सां सेवण खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर रियाज़ जमाली लाइन ते मौजूद आहे। जी रियाज़, तफ़सीलन बाबति आगाह कजो। जी बिल्कुल सेवण भरसा इंडस हाईवे ते आराज़ी वटि जेको आहे सो मुसाफ़िर तेज़ रफ़्तार मुसाफ़िर जो वेन आहे टायर बस्ट थियण सबबि सां पलटी थी पई, जंहिंमें हिकु मासूम ॿार समेत 30 फोत थी विया आहिनि। 20 खां वधीक जेके ज़ख़्मी जेके माण्हू मासूम ॿार औरत ऐं मर्द जेके आहिनि शामिल, जेको ज़ख़्मी में फोतुनि जी लाशुनि खे सैयद अब्दुल्ला शाह मेडिकल इंस्टीट्यूट आंदो आहे, जिते जेको आहे फोती जो जेको सुञाणप थी आहे ते असांजी मोहम्मद ईसा सोलंगी जी ऐं जेका मासूम ॿारड़ी आहे 3 साल जी इन जी जेका मेहरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।